अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त आउं आहियां हनीफ़ हैदरी। असीं अॼु मौजूदु आहियूं पंहिंजे वाल साहिब वटि। त अचो त बाबे साईं सां कचहरी कयूं, हालवाल कयूं, गुफ़्तगू कयूं ऐं पुराणे ज़माने जो हालवाल कयूं ऐं हिन ज़माने जो हालवाल कयूं। त बाबा साईं जेको पहिरियों ज़मानो ॾिठो, पहिरियों वक़्तु ॾिठईं, उहो वक़्तु कीअं हुयो, पहिरियों ज़मानो कीअं हुयो ऐं हे जेको हलंदड़ वक़्तु आहे, हे ज़मानो, हे दौरु कीअं आहे ऐं पुराणो दौरु कीअं हुयो। अचो त बाबा साईं सां कचहरी कयूं। मुंहिंजो वाल साहिब आहे, मुंहिंजो खाना काबा आहे। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। साईं वालेकुम सलाम। छा हाल आहे? वॾा ख़ुशि आहियो? ख़ैर तबी सही आहे? दिलि जा ठीकु ठाक? ख़ुशि तव्हां ख़ुशि हो? ख़ैर अमुन करा दिलि जा। पहिरियों पुराणो ज़मानो ऐं हिन ज़माने में को फ़र्क़ु? वॾो फेर आहे साईं। अॻिले ज़माने में असां 100 रुपया ॻूणी अन जो विकितोसीं। अच्छा, 100 रुपयो ॻूणी अन जो? ॻूणी अन 40 रुपया मण मूंखे यादि आहे। अच्छा, ॻूणी में घणा मण पवंदा? 2.5 मण। 2.5 मण? हा, 2.5 मण। माना 100 रुपयो ॻूणी त पोइ मण घणे में बीठो? 40 रुपया मण। 40 रुपए 2.5 मण जो ॻूणी हूंदो? ॻूणी 2.5 मण ॻूणी हूंदी। 2.5 मण असां 4 ॻूणी लॾे खानपुर वेंदा हुआसीं 12 मण। अच्छा, खानपुर छा ते वञो? गाॾी ते, बैल गाॾियूं ॾांदनि वारियूं। ॾांदनि वारियूं गाॾियूं? हा, ॾांदनि वारियूं गाॾियूं। अच्छा, हिकिड़े उन ते वेंदा हुआसीं। हिते वॾे अवसर पर सिॼ उभरे देरि पुॼंदा हुआसीं। अच्छा, सुबुह जो तव्हां माना सवेर निकिरो, जीअं मुला आज़ान ॾींदा उन टाइम निकिरी पवंदा? हा, कॾहिं कॾहिं 12 बजे निकिरंदा हुआसीं। साझर वेंदा वाण सुता दुकान में अंदरों। अच्छा, उनखे जॻाईंदा हुआसीं। अच्छा, उहो टाइम भला हूंदा, न काई शइ कोन हो। ईमानदारी हुयो? ईमानदारी हुयो अदा। न जफुर हो, न धाड़ो हो, न रोट हो, रस्ता ईअं घरनि जे भरिसां। मोहबत बि हुयो? मोहबत न चवंदा न कंदा। गाॾियुनि मख न ॾींदा हुआसीं, गाॾियूं टिकट कजूं। अच्छा, हा, तेल जो मख सरीअ खे? हा, सरी में सही। अच्छा, हिकिड़ियूं साड़े अच्छा, तेल में विझी कारो करे पोइ मख ॾींदा हुआसीं। बाबा अॻे जे अन्न तव्हां खणंदा आहियो, कणिक या जेके देरा, पोइ थ्रेशर हुया, ट्रैक्टर हुया? गाह ते बाबा, गाह ते कणकनि जा 8 ॾांद ॿधा, 8 12 मुनी ते 12। अच्छा, माना गाह ॻाईंदा हुया? ॻाईंदा वल ॾींदा। 3 ॾींहं गाह करे कणकनि जो ट्रोप ॾींदा। अच्छा, ईअं ॾांद हिक ॿिए खे वांगार बि ॾींदा हुया? वांगार ते अच मां बाबा अॼु त तोखे सुभाई असां वटि जूअर बि ईअं ॻाईंदा। राति जो कुतो जूअर में घणो कुते काढ़ो। ॾांद जी मुल्क केतिरो जो अन्न माना ॻूणी 100 रुपया? मूंखे यादि आहे 600 में वरितोसीं। वरी असां मुंहिंजे सौट 900 1000 में ॾांद ॾिनई। अच्छा, कहिड़े सौट? अलाह ॾिनई। अच्छा, घणे में वरितई? न 600 में 6.5 ॾांद छॾिया। ॾांद हुजे एॾो गोबेर। अच्छा, अॼु उहो ॾांद लख पर 5 लखे न मिलंदो ॾांद। अच्छा, उहे ॾांद अहिड़ा हाणे था बटा। दौर जो फ़र्क़ु आहे। हाणोके दौर में अमुन या प्यार आहे? अॼोके दौर में अॼु दौर न प्यार आहे, न बाबा मोहबत आहे, न दीद आहे। दीद आहे। हर को ट्रचनि में मुंहुं छोरा हयूं बीठा आहिनि। ॻाल्हायूं था ट्रचनि में। हर को ॾिस नंढे वॾे अदबी कोन्हे, हलिया वेंदा ई। कचहरी कोन्हे, मोहबत प्यार सिक कोन्हे। बैत हूंदा, अलगुरदा हूंदा। अच्छा, अलगुरदा न तव्हांजे वक़्त में इहो शौक़ु हूंदो? शौक़ु हूंदो बाबा। बैत बाबा से ॿियो अर्ज़ु आहे तव्हांखे, भला रांदियूं जेके रांदि खेॾंदा, तव्हां कहिड़ा कहिड़ा रांदि खेॾिया? रांदि हाजी अलाह गबोल जा धार मेल लॻो असां धार गॾाणियुनि जो। अच्छा, मूंखे यादि आहे वॾे रांदि हुई? हा, बिलाड़ो। बिलाड़ो गबोल धार जा वॾे लातो सरदार सां। अच्छा, रांदि लातो इन्हनि पुटनि खणी। कौडी कॾहिं खेॾो अथव? कौडी असां न कौडी वरी चांग खेॾींदा। एॾो चांग कौडी जा कारीगर चांग आहे, ॿियो कमु आहे, गॾाणी आहे। एॾो तव्हां पाण खेॾंदा हुया? पाण सां बिलाड़ो। अच्छा, बिलाड़ो हिकिड़े माण्हू वटि 4 चढ़ी वञूं। अच्छा, हिकिड़े माण्हू अगरि तव्हां न हुजो तव्हांखे संगती साथी ॻोल्हींदा, अलीगढ़ काथे वठण ईंदा असांजे। अच्छा, बाबा फलाणे जे रांदि बरी पीर जा पखड़ोई न झेड़ो न बोता का शइ कोन वेंदा। पहिरियों वक़्तु यादि ईंदो आहे बाबा? पहिरियों साईं वाह यादि आहे असांखे। उहे संगती न रहिया, साथी न रहिया, उहे कचहरियूं न रहिया, ईअं न रहिया साईं। जुअर जी मानी कोन बुख हूंदा। अच्छा, जुअर जी मानी? जुअर जी कणक जी मानी? कणक आहे, कणक ईंदो क़िस्मती खाननि जे वांगुरु वांदा। अच्छा, कणक काथे हो भाउ? माना किथे कणक जी मानी मिली वञे त मिली वञो सुभाणे लाइ पोइ ख़ुशी हुई तव्हांजी? ख़ुशी हुजे। नाली में कणक पोखंदा, उन में नाली में मिलंदा। अच्छा, शीरो ठाहे कणक जी मानी या माना अहिड़ी का ख़ासि भाॼी? भाॼी ॿियो कोन, ॿटालू वठी घोट। ॿटालू तव्हांजे लाइ छा हो, क़ीमती हुयो? ॿटालू असां खान चवंदा बा चांवर चवण तव्हांजी पुलाउ करे नसीं। ॿटालू भाॼी
कणक जी मानी कणक जी मानी सुभाणे अच्छा उहो किथे मिलो खानन जे वांगा खाना जे वांगार ते माना ये वॾी ॻाल्हि हुई वॾी ॻाल्हि साईं ऐं तव्हां जेके ग़रीब हुया तव्हां ॻोठाणा जीअं तव्हां थी विया बाबा साईं ॿिया जेके हुया तव्हांजा फर्ज़ कर पंहिंजा मिट रिश्तेदार माना उन्हनि वटि कणक जी मानी या ॿटालू जी भाॼी न हूंदी न हुई हूंदी बटालू किथे माना जे खान वांगार कंदा पोइ तव्हां संगत खे ख़ुशी थींदी हुई ख़ुशी आज माना थींदी। कणक जी मानी कणक खाईंदासीं जी मठ ॾाढा जोड़ा वेंदा हुआ वांगार ते न अच्छा पोइ उन्हनि जे बाबा कणक मानी ॿटालू जो भाॼी ॿटालू घणे 2 रुपए 2 किलो पोइ 5 रुपए थियो असां खान अली अहमद खान 15 ॿटालू जो 15 रुपए किलो भेण हा 15 रुपए किलो जो ॿटालू केरु खाईंदो अच्छा। हल भई ॿटालू साईं भाॼी खाननि जी बिल्कुलु जे अॻे वक़्तनि में पंजाबी कमा तोखा ईअं ॾींदा ॻुड़ जाम हा जे खान जो राहक आहे पंजाबी जी पत ॻोल्हे पत वठंदा हुआसीं उन्हनि खां सही रस ॻुड़ जो हाणे फ़र्क़ु मोबाइल हुन टच मोबाइल आहे या फ़र्क़ु कर टीवी माना सोशल मीडिया जो दौरु आहे हा। तव्हांजे वक़्त में छा हूंदो टैप हूंदा हुआ रेडिया हूंदा हुआ रे- कैसेटूं छा हूंदा हुआ? रेडियो हिकिड़ो आंदो वॾेरनि खाननि सॼो रात जो असां वेंदा टोलो करे ॿुधूं खाननि जो अच्छा कहिड़नि खाननि आंदो हो जीन मोहम्मद खान अली असगर नज़र खान पुटनि आंदो अच्छा रेडियो आंदो रेडियो आंदो एतिरो मथो लाकड़ो टंगल हुओसि अच्छा पोइ तव्हां पंधु करे वञो पंध करे रात जो वञी छोकिरा गॾु थी करे वञो छोकिरा 3-4 बाबा चुप रेडियो वॼे ख़बरूं ॾियनि था हुनजो रात जो उते जो वञी पहुचो तव्हां पोइ रेडियो खे ॾिसी तव्हांखे छा महसूसु थींदो हो हा हेॾे ॿुधूं ख़बरूं छा जो ॿोलियूं कंदे ॿुधे थो तव्हां ईअं सम्झो बसि माण्हू थो ॻाल्हाए इन में माण्हू थो ॻाल्हाए दॿलो हेतिरो दॿले नमूनो पर माण्हू कीअं ॻाल्हाए थो माण्हू ॻाल्हाए थो कीअं ॻाल्हाइनि था किथां हुजे बाबा जे ख़बरूं वरा जूं ई अचनि थियूं अच्छा ॿुधे थो ख़बरूं ॿुधनि था खाननि वटो था पोइ रेडिया पोइ शुरू बाबा साईं तव्हां का शाइरी या बैत पुराणे ज़माने में ॾोर ॾींदा हुआ शहरूं ठाहींदा हुआ बैत ॾींदा हुआ ऐं या ॿुझारतूं तव्हांखे ईअं इन्हनि में का कुझु ॼाण आहे ॼाण आहे थोरो घणो आहे अच्छा माड़ी जो सुनिया है सम्झा नहीं अच्छा न लथी मन की मोह दिलि जो हाँ जो न लथो आहे अच्छा। कावड़ न अलाए सॾु कई छा चई ॿियो तव्हांखे को बैत को शाइर यादि आहे ॿुधायो असांखे हा दादा मुंहिंजे ॾाॾे ठाहियो शाइर असली वक़्त अच्छा तव्हांजे ॾाॾे माना असांजे माना ॾाढो पढ़ ॾाढो ई थी ॾाढो असांजे पढ़ ॾाॾे माना शाइर बैत हा, ठाही पोइ? बैत ॾाढे मथां चई सारा जाम सचो धणी ख़ुदि बंदी ही ख़ालिक मुख़्तियारूं त मुल्कनि जो हो मदीनो मालिक नाहे को मठ मीर जो समय था हा सालिक आख़िर ईंदो ॾींहं जो तॾहिं रियाव संजे राज़िक छॾाईं जो को छीहनि मंझि हो लखनि मंझि लाइक पोइ ख़ुशी कंदी ख़ल्क वई मुल्खां मुझारी ॿिली हीअं लॻी हीर आया उब अरब खां मोकल वठी मीर हलिया आहिनि हिंदुस्तान ते साईं बादल भरियो बीर कलमे जे मक़रार ते लंघिया समुंद्र सीर जिथे गिड़ गिड़ गाड़ोड़ी गीड़ ढरी हलिया ढट खां चढ़ी कावड़ कयूं खीर ओचियूं अजमेर खे मथियूं नदियूं नीर जोधपुरों जैसलमेर में लाथऊं उञ उकीर परवश कंदा पीर बिल्कुलु त बख़्तियार जा ॾाढो बख़्तियार अच्छा ॾाढे बख़्तियार जो शाइरी बख़्तियार दिलदार जो शाइरो पर बख़्तियार पुट हिकिड़ो हो अच्छा बिल्कुलु त बख़्तियार जो इश्किया हिन कादिर कार मोटिया हिन मुल्तान खां बादल भरियो ॿार हली उश शरीफ़ ते कयईं वसण जाम वीचार लीडा लथियूं लोहे ॾे बूंदनि बाग बहार मरसू वाहा ते साईं जाम संभार मथियां मींहं मुदाता हेठनि छलनि जा थी लचकार थी सणाई सिंध में तॾहिं गाहन जा थी गुलज़ार 40 रुपयनि चवनि वठनि खासी कणिक खरार अला पसो जाल जुआर मोटनि जन जो वार विंगो न कर वार ॾे जन दातार मुल्कनि महजूद कर